रखूं था सब खां पहिरियों पंहिंजो तारुफ़ कराए पोइ मसइलो ॿुधायो। साईं मुंहिंजो नालो जमील अमन सुमरो आहे। हे असांजो दुकानु आहे फतेहपुर में। असांजो भाउ आहे नंढो इहो दुकानु हलाईंदो आहे। हिते राति जेको आहे सो 2 बजे ताईं बि भाउ दुकानु खोलियो वेठो आहे। 2 बजे जेको आहे सो हिन आराम करण लाइ घर वियो आहे। उन खां बाद में तक़रीबन 3 साढे 3 बजे जो टाइम हुयो। हिते जेको आहे सो चोर आया आहिनि, जेको आहे सो वारदात किथे तव्हां ॾिठो पाण दुकान जो सॼो शटर बटर भञी छॾियो अथऊं भाउ। जेको बि जेको आहे सो क़ीमती सामान पियो, कैश रक़म पई 5,80,000 रुपया। हे भाऊअ खे जेको आहे सो असां वारे भाउ खे हुते अटे बाईपास ते उतां कुझु वापारियुनि जा पैसा मिलियसि, उहे बि अचे दुकान ते रखे। शायदि घर आहे भिक सां चवंदा आहियूं त जेका बि कैश हूंदी आहे हिते रखंदा आहियूं। राति जेको आहे सो VCR पैसा हुन मूं वारे भाउ जा उहे बि हिते ई पिया हुया। उहे बि अचे रोक रक़म खाना भरे सभु रोक रक़म खणी हलिया। उन खां अलावा जेको बि क़ीमती सामान दुकान में पियो आहे सभु उहो दुकान मां खणी आया। माना जेको ॾिठव इहो पाण इहे साबुण मिर्च इहे बि छॾे विया आहिनि। बाक़ी न त ॿियो जेको बि क़ीमती सामान पियो आहे उहो सॼो खणी हलिया। ईद में असांजे भाउ लोन खयो आहे बैंक मां। असां सोन रखी लोन खणी आयासीं त ईद कमाईंदो भाउ असां वारो रोज़ी थींदी। असां इज़त वारा माण्हू भाउ रोज़गार कराईंदा आहियूं, बचा पालींदा आहियूं पंहिंजो। हाणे हिन महिल ताईं असां ईद जेको आहे बैंक जो कर्ज़ बि न लाथो आहे भाउ। सॼो सामान खणी हलिया विया आहिनि। ईद ते फ्रिज भराईसीं आइस्क्रीम जी त जेको आहे रोज़ी थींदी, पर रोज़ी त पंहिंजी जाइ ते भाउ उन आइस्क्रीम वारनि खे बि पैसा न ॾिना आहिनि। आइस्क्रीम बि असांजी सॼी खणी हलिया विया। असां हाणे ग़रीब मिसकिन माण्हू असां जेको आहे इहो नुक़सानु काॾों भरियूं, असां लोन कीअं भरियूं, आइस्क्रीम वारनि खे पैसा कीअं ॾियूं, कोल्ड ड्रिंक वारनि खे पैसा कीअं ॾियूं, वीसिन वारनि खे जेको आहे क्यों ॾियूं भाऊ। असां वॾे जेको आहे माना प्रॉब्लम में अची विया आहियूं। असांजो आला अमलदारनि खां इहो इन खां बाद ही वाक़ियो थियो आहे त तव्हां सां पुलिस कोई तावन कयो आहे? पुलिस जेको आहे आई आहे, बद असां वियासीं NCB कटायासीं। उन खां पोइ आया, उन खां पोइ वरी ॿीहर बि आया। उन्हनि असांखे चयो आहे त बाबा असांखे हिकिड़ो ॾींहुं छॾियो, असां इनशाला तव्हांखे चोरी वापसि कईंदा। पर भाऊ सरी में हिन महिल ताईं शाम थी वई आहे, हिन महिल ताईं जेको आहे माना का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे, न का रेट थी आहे। असां जेको आहे इहो चऊं था त जेकॾहिं असांखे सुभाणे ताईं पंहिंजी चोरी या चोर वापसि असांखे जेके चोरी वापसि न मिली त असां पंहिंजे इतिजा जो दाइरो वधाईंदासीं। उन खां अलावा असां जेको आहे सो रोड बंदि कंदासीं। सुभाणे असां जेको आहे बाईपास जेको आहे शिकारपुर वारो बंदि करे छॾींदासीं। महिरबानी करे असांखे पंहिंजी चोरी वापसि कराई वञे। हिते असां रोज़ी बि नथा करे सघूं भाउ सलीम। छा कयूं, जेको आहे सो हक़ हलाल जी रोज़ी था कयूं, पर असांखे नथा कयूं। हिकु तरफ़ तव्हां ॾिसो था क़बाइली तकरारनि जो इशू लॻो पियो आहे रते देरे में, ॿियो बदअमनी। बिल्कुलु भाऊ, जॾहिं थिए थो वरी SHO वञे थो, वरी नओं SHO अचे थो, वरी उहो SHO जेको अॻिलो हूंदो वरी उहो वेंदो हलियो त ॿियो चवंदो भाऊ हाणे हुनजे दौर में थी आहे। NC कटण वियासीं, असांखे चऊं SHO साहब ई कोन्हे को। असां जेको आहे छा कयूं, तव्हां इतिजार कंदो बि SHO हाणे SHO जो थाणे ते कोन्हे त पोइ रते तेरे जो आवाम काॾे वञे। हिन वक़्तु तव्हां वटि SHO या DSP इन रैंक जा कुझु आया या असां गश्तार आया आहिनि रुगो जेके ॾिसी विया आहिनि बसि, माना सो बि आया आहिनि, बाक़ी न आयो असांजो कोई बि। कंहिं हिन महिल ताईं पुछा बि न कई आहे, न को बुलो घुराए ॾिनो अथऊं, न को कुता को माण्हू पहिरियों खणाईंदो आहे या छा। कंहिं बि क़िस्म जा असां सां तावन न थियो आहे। वारसी न आहे, असांजो रतो जहिड़ो शहर लावारिस बणियल आहे हिन वक़्तु। हिन में त कोई शक न आहे, पर हिकिड़ो ॾिसूं था हेतिरी चौंकनि ते सिक्योरिटी फराहम कई वई आहे। ज़िले जी सॼी पुलिस चवंदा रते देरे में आई आहे या 3-4 थाणनि जी सिक्योरिटी सां गॾु न, अवाम सां थोरी गॾु, उहे पंहिंजनि वॾनि ऑफिसरनि सां गॾु, बसि अवाम दरबदर आहे। मतिलबु अवाम सां न 3 बजे ताईं जाॻिया आहियूं असां। 3 बजे खां पोइ वारदात थी आहे। माना असां निंड ई न कयूं न, ग़रीब माण्हू। चौकीदारी असां पाण कंदा हुआ, पुलिस जी सहूलियत आहे असांखे, न का चौकीदारीअ जी। अलाए केतिरा चकर सॼो पाड़ो वियो आहे थाणे ते। त बाबा असांखे हिकिड़ो सिपाही जो जेको ड्यूटी करे हिते असां वटि, उनखे असां चांहि पाणी ख़र्चो बि ॾींदासीं। सियारो थियो काठी न छा लग्ज़री मॉल छॾींदो आहियां मां। हिन फतेहपुर मॉल थियो या तव्हांजे मोटनपुर वारा साइड जा आहिनि उहे थिया, इहे लग्ज़री मॉल आहिनि तव्हांजा, जिते राति जो देरि ताईं रौनक हूंदी आहे। हिकु झंग वारा न आहिनि, हिकु ॻोठ वारा कान आहिनि। हिते जो इहे वारदातूं थियनि त पोइ ॿिए हंधि छा असर हूंदो? असां पाण पीपल्स पार्टी जा आहियूं, असां वोट रहूं पीपल्स पार्टी आया। असां हितां रते देरे जी MP अदी फरियाल टालपुर खे अर्ज़ु था कयूं त असां ग़रीबनि सां तदारक कयो। आख़िर में कहिड़ी अपील कंदव? ऐं असां इहा ई अपील था कयूं आला अख़्तियारनि खां त असांजी थियल चोरी वापसि कराई ॾिनी वञे। जेकॾहिं असांखे 24 कलाकनि जे अंदरि असांजी चोरी वापसि न
थी या जेको आहे जेके असांजा चोर आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी अमल में न आई त असां पंहिंजे इतिजा जो जेको आहे दाइरो वधाईंदासीं। असां पोइ मजबूरन असां पाड़ेवासी जेके बि आहियूं असां जेको आहे शिकारपुर बाईपास जेको आहे सुभाणे बंदि करे छॾींदासीं ऐं तेसिताईं न उथंदासीं जेसिताईं असांखे थियल चोरी वापसि न ॾिनी वेंदी भाऊ। असां ग़रीब मिसकिन माण्हू असां काॾों कर्ज़ लाहींदासीं, काॾों बैंकुनि जा जेको आहे व्याज भरींदासीं भाऊ, काॾों आइस्क्रीमनि वारनि खे पैसा ॾींदासीं, सुभाणे अची असांजे मथां बीह रहंदा भाऊ। असां मिसकिन माण्हू असांखे ॿियो कुझु बि न आहे, हिन दुकान ते असांजे घर जो गुज़र सफ़र